सलाम वालेकुम दोस्तों। जी हाँ दोस्तों, उम्मीद है तव्हां सभई ख़ुशि हूंदव। अॼु पाकिस्तान मूंखे सुहिणे माण्हू फ़ोन कई त कीअं बि करे अॼु हिकु वीडियो अपलोड करे मोकिलियो। उहो इरादो त कोन हुयो अॼु अपलोड करण जो, पर हुन फ़ोन कई त अगरि तव्हांजो वीडियो कलाक जे अंदरि न पहुतो त पोइ ॻाल्हाइण को हिजाईंदासीं। त हुन पुछा कई तुंहिंजी मोहबत समुंड जेतिरी आहे? मां चयो न, समुंड त कोड़ो आहे, जेको त तव्हां त मिठा आहियो। वरी पुछा कई छा असर तुंहिंजी मोहबत जेका ज़मीन आसमान जेतिरी आहे? मां चयो न, ज़मीन आसमान जे विच में जहाज ऐं पखी ईंदा आहिनि, असांजे विच में केर बि कोन ईंदो। वरी चई छा तुंहिंजी मोहबत दरिया जेतिरी आहे? मां चयो न, दरिया जो पाणी त घटि थी वेंदो आहे, असांजी मोहबत घटि न थींदी। चई भला मां चंड आहियां? मां चयो न, चंड जी त हिकिड़ी राति हूंदी आहे, 14वीं वारी राति हुनजी हूंदी आहे जवानी जी, पोइ त केरु चंड खे ॾिसंदो बि कोन्हे को। वरी चई छा इहो जेको त तुंहिंजी मोहबत मूंसां केतिरी आहे? मां चयो मुंहिंजी मोहबत तोसां एतिरी आहे जो मोहबत जो को बि अंदाज़ो न आहे लॻंदो। मोहबत कंहिं बि शइ में मापियो न आहे वेंदो त हेतिरी मोहबत आहे, छो जो मोहबत बेउणत हूंदी आहे। इन में का बि माना न आहे माण्हू चवंदो हेतिरी मोहबत आहे। त मूंखे चई केतिरो इंतज़ारु कंदो आहे मुंहिंजो? मां तुंहिंजो मां एतिरो इंतज़ारु कंदो आहियां जीअं मुस्लमान रमज़ान जे चंड जो इंतज़ारु कंदा आहिनि। ऐं वरी चए त भला इहो तूं ईंदो आहीं त मुंहिंजे लाइ इहो हूंदो जंहिं महिल बहार आयो आहे। अगरि जे तूं कावड़ कई ऐं जे ॻाल्हाइण मूंखे बंदि कई त मुंहिंजे लाइ ॾही मर मचे वेंदी। त दोस्तों, अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे, असांजे फेसबुक पेज अथव, हुनखे फॉलो कजो। असांजो यूट्यूब चैनल अथव, ऐं जेको दिलबर चांडे जो फेसबुक पेज अथव, हिन जो बि यूट्यूब चैनल अथव। त दोस्तों, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं हीअ वीडियो उन्हनि सुहिणनि माण्हुनि जे लाइ आयो, असांजे लाइ त सभु सुहिणा आहियो। जेके असांजा वीडियो ॾिसो था, पसंदि कयो था, शेयर कयो था, त हुन महबूबनि जो नाम महिरबानी।